बुलड़ी शाह करीम जे दे शोरकीअ जा पोरियत अली ख़ान ऐं हाशिम चांडियो 14 डिसंबर ते कमाइण ख़ातिर घरां हंध बिस्तरा खणी विया जेके लापता थी विया। 17 डिसंबर ते उन्हनि जे भाउ खे हाशिम जे नंबर तां फ़ोन आई त हीअ असां वटि क़ैद आहिनि, 20 लख रुपया ॾेई हिननि खे आज़ादु करायो। जंहिंखां पोइ हिन पोरियतनि जे घरनि में रोजराड़ो मथियलु आहे। हिननि प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम पेची एहतजाज पिणु कयो। हिननि बुलड़ी शाह करीम थाणे ते ऐं एसएसपी ऑफिस टंडो मोहम्मद ख़ान जा पिणु चकर काटिया आहिनि, पर हिननि सां को बि इंसाफ़ न थी सघियो आहे। हिननि जो चवणु आहे त एहतजाज बावजूद बि असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। ही चूंडियल नुमाइंदनि वटि बि विया आहिनि, पर हिननि जो को बि तदारक न थी सघियो आहे। हिननि जो चवणु आहे त खेनि एसएसपी ऑफिस मां उन नंबर जी लोकेशन बि न मिली सघी आहे त आख़िर हिननि जा जेके मुगवी आहिनि उहे कहिड़े ज़िले में ऐं कहिड़े थाणे जी हद में क़ैद आहिनि। हिन वक़्तु हिननि जे घर में रोज़ ई राड़ो मथियलु आहे। इंतिहाई क़िस्म परस्ती वारी हालति आहे। हिननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत जे अख़्तियारनि खां, IG सिंध पुलिस खां त तुर्क तहरीक वठी असांजे पोरियतनि खे बाज़ियाब कराए असांजे घरनि मां जेकी बेचैनी आहे, रोजराड़ो आहे, उहो ख़तमु कयो वञे।